नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम। प्यारा दोस्तों, ही रमज़ानुल मुबारक जंहिंमें तव्हां सां रमज़ानुल मुबारक जूं बरकतूं रहमतूं हासिल करे रहिया आहियूं। शानदार महीनो, महीननि जो सरदार, मुसलमाननि जे ईमान जी निशानी, शिआरुल मुस्लिमीन, ऐं उहो महीनो जंहिंजे इबादत ॿियनि महीननि खां सवाब अजुर में वधीक आहे, ऐं उहो महीनो जंहिंमें हिकिड़ो नफ़िल पढ़िजे त फ़र्ज़ जे बराबरि सवाब, हिकिड़ो फ़र्ज़ पढ़िजे त 70 फ़र्ज़नि जे बराबरि उनजो सवाब आहे। ऐं जेकॾहिं को रोज़ेदार रोज़े जी हालत में निंड में बि पियो आहे त नौम साए में इबादतुनि, रोज़ेदार जी निंड बि इबादत लिखी थी वञे। रोज़ेदार जो पसा पसा साह बि जेको आहे सो अलाह जे ज़िक्र में शुमार कयो थो वञे। अलाह ताला क़ुर पाक में फ़रमायो, ऐं ईमान वारो, तव्हां ते रमज़ानुल मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ कया विया, कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। तव्हां ते अहिड़ी तरह फ़र्ज़ कया विया जीअं तव्हां खां अॻियुनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ हुआ, ईअं ई तव्हां ते बि रोज़ा फ़र्ज़ आहिनि। रमज़ानुल मुबारक 11 महीना असां अलाह जो रिज़्क़ खाऊं था, अलाह जूं नेमतूं खाऊं था। हिकिड़ो महीनो सिर्फ़ु अलाह जे अमर मुताबिक़ सुबुह खां शाम ताईं असांखे खाइण पीअण खां, तुलूए सहर खां ग़ुरूब आफ़्ताब ताईं जेको आहे सो खाइण पीअण बंदि करिणो आहे। का वॾी तकलीफ़ कान्हे, चाहे गर्मी जी मौसम आहे तॾहिं बि आसानी सां ॾींहुं गुज़री थो वञे। पर इन खां बि घणा माण्हू गाफ़िल आहिनि। मदीने वारे साईं जी हदीस मुबारक आहे त जंहिं मुसलमान रमज़ानुल मुबारक जो ॼाणी वाणी हिकिड़ो रोज़ो छॾियो, उनखां बाद में सॼी ज़िंदगी रोज़ा रखंदो रहे। उहे सॼी ज़िंदगीअ जा रोज़ा रमज़ानुल मुबारक जे छॾियल रोज़े वारो सवाबु पूरो न करे सघंदा। हालांकि 11 महीना असांजे मुल्क जा बारेज, बैराज, वाहड़, शाखूं वहन थियूं। जनवरी में बंदि थींदा आहिनि त उन्हनि जी सफ़ाई थिए, उन्हनि जा जेका खामा खॾा हिकु कया वञनि, उन्हनि खे साफ़ु कयो वञे। अहिड़े तरीक़े सां 11 महीना असां अलाह जूं क़िस्म क़िस्म नेमतूं सॼो ॾींहुं खाधियूं, पर हिकिड़ो महीनो सुबुह खां शाम ताईं अलाह ऐं अलाह जे रसूल जे ॾसियल रस्ते ते गुज़ारियूं। इहो रमज़ान शरीफ़ असांजे लाइ नेमत, रमज़ान शरीफ़ असांजे लाइ बरकत, उहो महीनो आहे। वह अव्वलुहु रहमतुनि, पहिरियों ॾहाको अलाह जो जे तरफ़ां रहमत आहे। व औसतुहु मग़फ़िरतुनि, विचों ॾहाको मग़फ़िरत आहे। व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार, आख़िरी ॾहाको जहन्नम जी बाहि खां आज़ादी जो ॾहाको आहे। हालांकि पहिरें ॾहाके में अलाह जूं इनायतूं वधीक, वरी ॿिए ॾहाके में अञा वधीक, टिएं ॾहाके में अञा वधीक। अहिड़ियुनि नेमतुनि खां असां महरूम रहिजी वञूं जो मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे, लिकुल्लि शैइन सिक़ालतुन, हर शइ जे लाइ लिकुल्लि शैइन ज़कातुन व ज़कातुल जसद सौम, हर शइ जी का न का सफ़ाई हूंदी आहे, हर शइ जी का न का ज़कात हूंदी आहे। पाण फरमायूं त जिस्म जी ज़कात रोज़ो आहे। जिस्म में गुनाह ॾिसण जा, ॿुधण जा, ॻाल्हाइण, ॾियण वठण कई गुनाह थिया, रोज़ो अहिड़ी इबादत आहे जो उन गुनाहनि खां बानो महफ़ूज़ थी थो वञे ऐं गुनाहनि खां उनजी बख़्शिश थी वञे। त रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखो, रमज़ान में रोज़ेदारनि जो एतिराम कयो ऐं निमाज़, तरावीह इबादत जी पाबंदी कयो, घणे खां घणियूं दुआऊं घुरो। मदीने वारे साईं जी हदीस आहे त 3 शख़्सनि जी दुआ खे अलाह ताला रद्द नथो करे। आदिल बादशाह, जॾहिं उनखां रैयत सॼी ख़ुशि हुजे, सॼी अवाम उनखां ख़ुशि हुजे, अहिड़ो बादशाह जेका दुआ घुरंदो आहे क़बूल थींदी आहे। ॿियो मज़लूम जी दुआ, जॾहिं उन सां ज़ुल्म थींदो आहे, उहा दुआ बि अलाह उन मज़लूम जी दुआ क़बूल कंदो आहे। टियों, रोज़ेदार जी रोज़े खोलण जे टाइम ते जेका दुआ रोज़ेदार घुरंदो आहे अलाह ताला उनजी क़बूल फ़रमाईंदो आहे। इन करे रोज़े जो एतिराम कयो, रमज़ान जा रोज़ा रखो, रोज़ेदारनि जो एतिराम कयो ऐं रमज़ान शरीफ़ में जेके इबादतूं आहिनि कोशिशि करे क़ुर पाक जी तिलावत घणी कयो, दुरूद घणो पढ़ो, ज़िक्र घणो कयो ऐं माण्हुनि सां मेल जोल में को फ़ाइदो कोन्हे। माण्हुनि सां घणो मिलण में गिला या कबी या गिला ॿुधी वेंदी, इन करे इन खां बचो।
अल्लाह तबारक व तआला दुनिया में मोकिलियो आहे, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह तो फरमाए त मूं इंसाननि ऐं जिन्ननि खे मोकिलियो आहे त इबादत कई वञे। त मुंहिंजा अदा इबादत कयो, अल्लाह जी बंदगी कयो ऐं बंदगीअ जे तरफ़ अचो, त इन में दीन दुनिया आख़िरत जूं भलायूं आहिनि। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।